सब खां पहिरीं शिमर जे हुकुम ते हज़रत हुसैन खे चयो त साईं हाणे छा करिणो आहे। चई हुसैन जंग में अगराई न कंदो, हुसैन जंग जे अंदरि अगराई न कंदो। ओॾां जेकॾहिं को मामिलो थिए थो त पोइ हज़रत हुसैन बि उन्हनि सां क़िताल कंदो, वेड़ कंदो। जेकॾहिं नथो थिए त मां सबुरु कंदो। पहिरियों जॾहिं तीर लथो आहे त करबला जे अंदरि जंग वारो मामिलो शुरू थी वियो आहे। कॾहिं केरु अॻियां अचे थो, कॾहिं उमर बिन औस जा अचनि था, कॾहिं हुर बिन यज़ीद अचे थो, कॾहिं कहिड़ो माण्हू अचे थो। हर माण्हू जी ख़्वाहिश इहा हुई त सोणे हुसैन खे तकलीफ़ न अचे। हज़रत हुसैन साईं खे महफ़ूज़ जॾहिं तीर अचनि पिया त हर माण्हू वञी करे पंहिंजो सीनो अॻियां ॾिए पियो। हिकिड़ो माण्हू हुयो हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तरफ़ आयो। जॾहिं ज़ोहर जी नमाज़ हाणे हेॾां जंग शुरू थी वई आहे, हुननि जा तीर तलवारूं मासूम मारण जे मथां, करबला जे नौजवाननि ऐं मैदाननि जे मथां नमाज़ जो टाइम थियो आहे। हज़रत हुसैन साईं फरमायो ऐलान कयो जंग कुझु वक़्त जे लाइ बंदि कयो, मूंखे नमाज़ पढ़णी आहे। ऐलान कयूं पर हुननि खे हया शर्म न आयो। हज़रत हुसैन चयो भली कुझु बि मामिलो थिए मूंखे नमाज़ न आहे छॾणी। ऐलान कयूं, हिकिड़े माण्हू खे चयो तव्हां जल्दी इक़ामत चओ। हुन इक़ामत चई आहे, होॾां तलवारूं हलनि थियूं। ख़ुदा जो कसम आहे, तारीख़ खोले ॾिसो, सोणे नमाज़ सोणे हुसैन नमाज़ अदा कई आहे। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न? तॾहिं त चवंदा आहिनि न, कटा कर गर्दने बतला गए है करबला वाले, कटा कर गर्दने बतला गए है करबला वाले, किसी जालिम के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। चले खंजर करे सजदा, चले खंजर करे सजदा, अली बाबा नबी नाना इबादत हो तो ऐसी हो। सोने हुसैन करबला जे मैदान में ॿुधायो, ओ हुसैनियो, ओ हुसैनियो, ओ सोने अली सां मोहब्बत करण वारो, करबला जे मैदान में सोने हुसैन दर्स ॾिनो आहे। गोलियुनि जी बौछार में जेकॾहिं नमाज़ थो पढ़े त अॼु सोने अली जो बचड़ो हज़रत हुसैन थो नमाज़ पढ़े पियो। ॻाल्हि सम्झ में आई अलाए? सोने हुसैन छा कयो करबला जे मैदान में? नमाज़ पे पढ़े, तलवारुनि जी बौछार में बि नमाज़। अॼु असां वारनि यारनि खां पुछा कर बा ॾे हाल अहवाल। भाई सुन्नी जेके आहिनि हज़रत हुसैन खे न मञींदा आहिनि, ईअं चवंदा आहिनि न। ॾाढा ॻाल्हाइजो यार, 11 महीना मां ॻाल्हायो आहे, हिकिड़ो हफ़्तो तव्हां बि ॻाल्हायो। चवंदा आहिनि या न चवंदा आहिनि वीचारा? सुन्नी हज़रत हुसैन खे ॾाढा ॻाल्हायो। बाबा तोखे कीअं ख़बर पई? साईं तूं त सदाईं नशनि में हूंदो आहे, तोखे कीअं ख़बर पई त हे हज़रत हुसैन खे न मञींदा आहिनि? चई बाबा हे कारा कपिड़ा न पाईंदा आहिनि, ईअं न, हे मातम न कंदा आहिनि, हे पंहिंजे सीने खे न कुटींदा आहिनि, हे पंहिंजी पुठ खे न कुटींदा आहिनि, हे सबील न विराईंदा आहिनि। तो वटि दलील रुगो इहो आहे बसि, रूए ज़मीन में तो वटि दलील इहो आहे। हे अल्लाह जो क़ुरान मुंहिंजे आॾो पियो आहे। सोणे हुसैन जो मक़ाम त पंहिंजी जाइ ते, पर जेको सचो हज़रत हुसैन जो आशिक़ हुजे न, ख़ुदा जो कसम आहे असां उनजी चपल खे पंहिंजे मथे जो ताज सम्झंदा आहियूं। हुसैन जो मक़ाम त ख़ुदा एॾो एॾो बुलंद कयो आहे, उनजे मर्तबे मक़ाम ते कोई दुनिया जो माण्हू नथो पहुची सघे। पर दर्स त ॾिस सोणे हुसैन ॾिनो कहिड़ो आहे। सोणे हुसैन जो सीनो मुबारक क़ुरान जे नूर सां मुनवर, क़ुरान जो हाफ़िज़ हुयो। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न? अल्हम्दुलिल्लाह असांखे तोखां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत न आहे। असांजा 30 सिपारा क़ुरान जा हिफ़िज़ कयल आहिनि। तोखां वधीक हुसैनी सॾाइण जो असांखे हक़ आहे। असां सॾायूं त असां हुसैनी आहियूं। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? सोणे हुसैन करबला जे मैदान में नमाज़ पढ़ी आहे। उन नमाज़ वारे मामले खे असां ज़िंदा कयूं था, अचूं पिया। तोखां वधीक हक़ असांखे आहे। ओ मुंहिंजा भाउ, तूं असांजो भाउ आहे, असांखे तुंहिंजो ख़्यालु आहे। पर रब मोहम्मद जो कसम आहे, सोणे हुसैन जो मुंहुं मुबारक पैगंबर जी दस्तार सां सजायल आहे। उन जे चेहरे मुबारक ते रसूल जी ॾाढ़ी मुबारक आहे। उन जे सीने जे अंदरि रब से क़ुरान मजीद जो नूर महफ़ूज़ कयो आहे। अल्लाह से सोणे हुसैन खे करबला जे आख़िरी मैदान जे अंदरि नमाज़ पढ़ाई आहे। जे इहे सभु ॻाल्हियूं तो में आहिनि त पोइ अल्हम्दुलिल्लाह असां तुंहिंजा बि नौकर आहियूं। पर जे इहे सभु ॻाल्हियूं तो में न आहिनि त पोइ यादि रखना, असां सोणे हुसैन जे नौकरनि जा बि नौकर आहियूं। हुसैन जो मक़ाम त ख़ुदा बुलंद कयो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? जंहिंजे लाइ हुज़ूर फरमाए, मुंहिंजा रब, हिकु दफ़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं निकिता, साहबी चए थो त मां ॾिठुमि जंहिं हिकिड़ो माण्हू खे हीअं का ॻंढ हूंदी आहे, सामान जी खणी करे पुठ जे मथां, ॿाराड़ी जा माण्हू हीअं खणंदा, सामान विझी गिहु पती या का शइ खणी करे पोचे में विझी पोयां हीअं वकर ॾेई करे पोइ ते पुठी जे मथां उछलाए छॾींदा, पोइ ईअं छिके करे खणी वेंदा।
साहबी चइबो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं आया वञनि पिया, मां ॾिठुमि त नबी साईं जे कुल्हे जे मथां हिकिड़ी ॻंढ आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी वञनि था, पर उहा ॻंढ थोरो ईअं चुरण लॻी आहे। छा थियणु लॻी आहे बाबा? मां चयुमि अलाह रहम करे, अलाए छा आहे। मां भॼंदो हुयुमि, अलाह जा रसूल हिन ॻंढ जेका आहे तव्हांजे पोयां इहा चुरे थी पई, हिन में छा आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराए करे फरमायो, तो ख़बर न आहे हिन में छा आहे? चई न साईं। हीअं जो ॻंढ खोलियऊं त ॿई नंढड़ा मासूम शहज़ादा अञा बचपन जे आलम में सोणो हसन ऐं हुसैन हुया, जेके पाण में रांदि कनि पिया। सोणे हबीब फरमायो, मुंहिंजे जन्नत जा शहज़ादा जंहिंमां मूंखे जन्नत जी ख़ुशबू हूंदी आहे, मुंहिंजा बछड़ा सोणो हसन ऐं हुसैन आहे। त बहरहाल करबला जे रेज़ार मंज़र जे अंदरि हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां जेके अहले बैत अतहार हुया, उन्हनि बि क़ुर्बानी ॾिनी। हज़रत हुसैन जो पंहिंजो पुटु, हज़रत हुसैन जो पंहिंजो भाउ वारी वारी अचनि पिया अॻिते, पर अल्लाहु अकबर जी सदा बुलंद कनि पिया, वाह हुसैन तुंहिंजी दिलि खे, तुंहिंजी ज़ुर्रत खे सलाम आहे। कॾहिं पंहिंजे पुट जो लाश पंहिंजे हथ में खयूं अचनि था पिया, तीर लॻल लाश, तलवारूं लॻल लाश आहे। कॾहिं पंहिंजे भाइटे क़ासिम बिन हसन जो लाश खणी अचनि था पिया, कॾहिं पंहिंजे हिकिड़े नंढे मासूम ॿार जो लाश खणी अचनि था पिया। खेमनि जे ॿाहिरां क़तारुनि सां जनाज़ा पिया आहिनि। हज़रत हुसैन जनाज़ा खणी अचे थो पियो, हिकिड़े खे सुवारे, तन तनहा अकेलो बेयारो मददगार सोणो हुसैन जॾहिं आख़िरी वक़्त जे अंदरि पाण अकेलो पहुतो आहे। हिते हज़रत हुसैन साईं खे रब मुहम्मद जो कसम आहे, इंतिहाई उञ लॻी आहे। सोणो हुसैन पंहिंजे करबला जे मैदान जे अंदरि तलवार खणी करे जॾहिं ॿाहिरि निकिरनि था पिया, हज़रत हुसैन जॾहिं हलिया, हुननि बदबख़्तनि उतां 10 माण्हुनि जो माण्हू वठी करे हज़रत हुसैन दरियाए फुरात जे किनारे ते पहुता। अञा हीअं पाणी खणण जी कोशिशि कयूं त हुननि तीर लॻायो, जेको तीर अची करे सोणे हुसैन जे ॾंद मुबारक जे क़रीब लॻो आहे। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ॾंदु शहीद थियो आहे। हज़रत हुसैन छा कयो, उन मां पाणी जी लप खणी करे जॾहिं पंहिंजे मुंहं जे अंदरि विझी करे ॿाहिरि गुरड़ी कनि था पिया, त उहो सॼो पाणी जेको रत खां भरियल आहे, तॾहिं मज़लूमाना अखि मथे खणी करे रब साईं वटि फ़रियाद कयूं, ओ मुंहिंजा रब, मां हुसैन साबिर हां, मां सब्र जो दामन न छॾियो आहे, पर मुंहिंजा रब अॼु जंहिं मुहम्मद मुस्तफ़ा जे आल सां ही मसइलो कयो आहे, मुंहिंजा रब मां हुसैन फ़रियाद थो कयां, क़यामत जे सुबुह ताईं हिननि खे चैन नसीब न कजांइ, क़यामत जे सुबुह ताईं हिननि खे सुकून नसीब न कजांइ। मुंहिंजा रब। हज़रत हुसैन जॾहिं आया, नंढड़ो शहज़ादो पंहिंजो ॿार मासूम हिते ज़ख़्मनि में बेहाल आहिनि। पंहिंजे शहज़ादे खे जीअं आख़िरी वक़्त जे अंदरि को माण्हू पंहिंजे मासूम ॿार खे खणी करे मोहबत कंदो आहे, अब्दुल्ला बिन हुसैन शायदि अहिड़ो मासूम ॿार हुयो। हज़रत हुसैन हुनखे पंहिंजे झोल जे अंदरि जॾहिं आंदो आहे, ज़ालिमनि उते तीर लॻायो आहे।